पीटीआई वज़ीर आज़म ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर ख़िलाफ़ बेइतमादी रिथ आणण ते गौर शुरू करे छॾियो। अपोज़िशन खे बेइतमाद में वठण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त पीटीआई बानी भेनरुनि ऐं पार्टी अॻुवाननि सां मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म ऐं स्पीकर ख़िलाफ़ बेइतमादी रिथ आणण जो चयो आहे। असद कैसर चयो त स्पीकर ऐं वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जो सोचे रहिया आहियूं। पाक भारत छिकताण सबबि मामले खे वक़्ती तौर ते रोकियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सिंध जे 1 ॾींहं जे दौरे ते कराची पहुतल। शहबाज शरीफ जो कराची पहुचण ते वॾे वज़ीर ऐं गवर्नर आदर भाव कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची में पाक बहरिया जी तक़रीब में शिरकत कंदो। गवर्नर वॾे वज़ीर ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं बि कंदो। पाकिस्तान भारती जारियत आॾो न झुकंदो। दुनिया में सभ खां वधीक दहशतगर्दीअ जो शिकार मुल्क पाकिस्तान आहे। समूरी दहशतगर्दीअ जी सरपरस्ती ऐं हौसला अफ़ज़ाई भारत करे रहियो आहे। तुर्क न्यूज़ एजेंसीअ खे ॾिनल इंटरव्यू में DG ISPR अहमद शरीफ चौधरी चयो आहे त हक़ीक़त हीअ आहे त भारत अमरीका या इसराइल न आहे, न ई पाकिस्तान अफ़गानिस्तान या फ़लस्तीन आहे। भारत इहो सम्झी वियो त ख़िते जे अमुन लाइ बहितर हूंदो। मौजूदा छिकताण में भारत जे 3 राफेल जहाज़नि समेत 5 जहाज़ किराया आहिनि, जंहिंखे समूरी दुनिया तस्लीम करे रही आहे। रुगो भारत ई न मञी रहियो आहे। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जे पाक फ़िज़ाइया जे शहीद स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ जे घर आमद। मुतासिर ख़ानदान सां ताज़ियत कई। शहीद स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ के जबरदस्त भेटा पेश। एयर चीफ मिलिट्री अस्पताल जो दौरो करे भारतीय हमले में ज़ख़्मी थियल जवाननि जी इयादत बि कई। बहादुरीअ जो मुज़ाहिरो कंदड़ फ़िज़ाइया जे जवाननि खे वाखाण। एयर चीफ चयो त पाक फ़िज़ाइया हर वक़्त वतन जे फ़िज़ाई सरहदुनि जो दिफ़ा कंदी। नायब वज़ीर आज़म इसहाक डार चीन जे दौरे ते बीजिंग रवानो। इसहाक डार चीनी हम मनसब ऐं ॿियनि अॻुवाननि सां मुलाक़ातूं कंदो। ॿितरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं बि कयूं वेंदियूं। इसहाक डार चयो आहे त चीन जे दौरे सां ॿितरफ़ा लाॻापा वधीक मज़बूत थींदा। आलमी सतह ते भारतीय प्रोपेगेंडा जो मुंहुं टोड़ जवाब ॾेई छॾियो आहे। सिंध जो पाणी पंजाब में गुम थियण वारे मामले जी जांच लाइ जोड़ियल इल्सा ऐं नेसपाल जी टीम गुडू बैराज वटि पहुची पई। पाणी जे माप ऐं ॿिन्ही बैराज जी टीम टेलीमेंट्री सिस्टम जी चकास कई वई। सिंध जे एतिराज़नि सबबि टीम गुडू बैराज वटि पाणीअ जी माप रिकॉर्ड कई। सिंध हुकूमत पंजाब मां निकतल पाणी सिंध में न पहुचण जो एतिराज़ दाख़िल करायो हो। 15 मई ते तोनसा बैराज मां सिंध लाइ 81,000 क्यूसेक पाणी छॾियो वियो हो, जेको गुडू बैराज वटि न पहुतो हो। सिंध में पाणी खोट बरक़रार। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि जा मुज़ाहिरा ऐं धरणा। उडेरोलाल में सुल्तानपुर शाख जे आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगारनि 10 दरी मोरियत ते धरणो। जुडे में चमड़ाऊ कैनाल जे मुख़्तलिफ़ शाखनि जी टेल जे आबादगारनि जो पाणी जे खोट ख़िलाफ़ एहतिजाज। सुभाणे शटरबंद हड़ताल जो ऐलान। पनो आकिल जे मुख़्तलिफ़ शाखनि में बि पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो कोराई वाह जे पुल ते एहतिजाज। मीरपुर बटोरो में गंज बहर वाह जे आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरो। दौड़ वेझो ॻोठ गेलू खोसो जे रवासिन जो जेम्स शाख में पाणी खोट ख़िलाफ़ नवाब शाह में एहतिजाज। पाणी ॾियण जो मुतालबो। खानपुर वेझो फैज़पुर रुस्तम रोड ते रेंजर्स ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो। हिकु रेंजर्स एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी। पुलिस चयो आहे त सफ़दर लाड़े भरिसां रेंजर्स एहलकारनि ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो थियो, जंहिं में हिकु रेंजर्स जो एहलकार ऐं 2 वाटड़ू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हैदराबाद जे गुलिस्तान सिजाद मां पुलिस पारां गिरफ़्तार कयल नाले वारे अदीब ताज जोयो जा 2 पुट अदालत में पेश। पुलिस होश मोहम्मद ऐं रूपलो जोयो खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। अदालत दलील ॿुधण बाद होश मोहम्मद ऐं रूपलो जोयो खे 2 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। बलीच इलाइक़े गडाब टाउन जे सभई ॻोठनि जी बिजली 2 हफ़्तनि खां बंदि। ॻोठनि जे रवासिन जो के इलेक्ट्रिक जे ग्रिड स्टेशन अॻियां धरणो।
टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे छॾियो। इब्राहिम हैदरीअ में बि बिजलीअ जी बंदिश ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतजाज, बिजली बहाल करण जो मुतालबो। मीरपुर माथेलो ऐं दोदापुर मां धाड़ेल मज़दा ड्राइवर समेत 2 ॼणनि खे अगवा करे विया। मीरपुर माथेले जे सूफ़ी रहमतुल्लाह मां पाणी जे वारे ते वियल नौजवान वकास अख्तर मलिक मुबैना तौर अगवा संदसि दोस्त खे हथ पेर ॿधी छॾे विया। दोदापुर भरिसां नामालूम हथियारबंदनि पारां मज़दा फुरकण जी कोशिश दौरान ड्राइवर अगवा। जवाबदार मज़दा खे गोलियूं हणी टायर बस्ट करे बलोचिस्तान वासी ड्राइवर नेक मोहम्मद पयार खे अगवा करे विया। भारतीय चार्य चमूट जो जवाब ॾींदड़ पाक फौज खे बेटा पेश करण जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। क़ैदपुर में सिविल सोसाइटी पारां जिमखाने खां रैली कढी वई। नवदेरो में पाकिस्तान एक्ट सर्विस में सोसाइटी पारां पाक फौज जी कामयाबी जी ख़ुशीअ में रैली कढी जवाननि खे बेटा पेश। कराची में फौती कोटा तहत नौकरियों न मिलण खिलाफ आल सिंध फौती कोटा एक्शन कमेटी के सॾ ते एहतजाज। फौती कोटा तहत नौकरियों न मिलण खिलाफ सिंध के मुख़्तलिफ़ शहरन खां आयल माण्हुनि जो प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु हो त फौती कोटा बहाल करे यतीम ॿारनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे। मलेशिया शाह लतीफ टाउन में घर अंदर जहिड़ो गोलियूं लॻण सबब औरत क़तल। गोलियूं लॻण सबब परवीन मारिजी वई, मर्द अस्पताल मुंतकिल। भारतीय होड़ सबब हलंदड़ साल शेड्यूल्ड एशिया कप न थियण जो ख़दशो। भारतीय मीडिया चैंपियंस ट्रॉफीअ खां पोइ एशिया कप जे पुठियां बि पइजी वई। भारतीय मीडिया जो चवणु आहे त पाकिस्तान सां छिकतान बाद भारत मेंस एशिया कप ऐं वुमेन्स इमर्जिंग एशिया कप न खेलण जो फ़ैसिलो कयो आहे। मेंस एशिया कप सेप्टेम्बर में थियणो आहे ऐं वुमेन्स इमर्जिंग एशिया कप जो बि सीनलका में शेड्यूल थियल आहे। BCCI जो चवणु आहे त भारतीय टीम अहिड़ी टूर्नामेंट नथी खेॾी सघे जंहिंजो सरबराह पाकिस्तान जो वज़ीर हुजे। वुमेन्स इमर्जिंग एशिया कप तां दस्तबरदारी जो ज़बानी तौर एशियन क्रिकेट काउंसिल खे आगाह कयो वियो। ACC जा बाक़ी शेड्यूल्ड इवेंट्स भी होल्ड किया विया।